आदमी सोता हुआ शेर है, उंगली मत कर, जाग गया तो चीज फाड़ देगा। जिंदगी में 3 चीज कभी अंडर एस्टिमेट नहीं करना, आई, मी एंड माई सेल्फ। आप डेविल के पीछे, डेविल आपके पीछे। बॉलीवुड जे दबंग वर्सटाइल फिल्म स्टार सलमान खान जे कैरियर जा अॼु 22 अगस्त 2023 ते 35 साल मुकमल थी चुका आहिनि। सलमान खान जे कैरियर जी पहिरीं फिल्म बीवी हो तो एसी 22 अगस्त 1988 ते रिलीज़ थी हुई। इन फिल्म में सलमान खान फिल्म स्टार रेखा जे नंढे ॾेर जो किरदारु अदा कयो हो। इन फिल्म कामयाबी त न माणी, पर इन फिल्म ज़रिए बॉलीवुड जे दबंग फिल्म सलमान खान फिल्म इंडस्ट्री में कदम रखियो। उन खां पोइ 1999 में फिल्म मैंने प्यार किया खेसि कामयाबी जो वॾो ब्रेक थ्रू ॾिनो ऐं संदसि कामयाबियुनि जो सिलसिलो अॼु बि जारी आहे। सलमान खान पंहिंजे कैरियर दौरान रोमानवी किरदारनि समेत कॉमेडी ऐं एक्शन फाइटिंग वारा किरदार बि अदा कया ऐं अॼुकल्ह सलमान खान अक्सर एक्शन फिल्म में कमु कंदे नज़र आहे। संदसि वालिद सलीम खान बॉलीवुड में अदाकार तौर ते कामयाबी न माणे सघियो, पर फिल्म लेखक तौर बॉलीवुड जे फिल्मुनि जो कामयाब राइटर आहे। सलमान खान जो भाउ अरबाज़ खान सोहेल खान पिणु बॉलीवुड में एक्टर, प्रोड्यूसर ऐं डायरेक्टर तौर कमु करे रहिया आहिनि। 57 सालनि जे सलमान खान हिन वक़्तु बॉलीवुड फिल्म इंडस्ट्री जो सभ खां वधीक मुआवज़ो वठंदड़ अदाकार आहे ऐं पाण हिकु फिल्म जो मुआवज़ो 100 करोड़ वठे थो, जॾहिं त फिल्म जे मुनाफ़े ऐं प्रॉफिट मां मिलंदड़ हिसो अलॻि हूंदो आहे। सलमान खान न सिर्फ़ बॉलीवुड जो दबंग अदाकार पर स्कैंडल्स जो बि बेताज बादशाह आहे। सलमान हेसि ताईं शादी नाहे कई, पर संदसि स्कैंडल्स अदाकारा ऐश्वर्या राय, कतरीना कैफ, संगीता बिजलानी ऐं केतिरनि ॿियनि मॉडल्स ऐं अदाकारनि सां गॾु अख़बारनि ऐं टीवी चैनल्स जे ख़बरुनि जो हिसो रहिया आहिनि। 35 सालनि जे कैरियर दौरान सलमान खान हेसि ताईं 151 फिल्म में कमु कयो आहे, जॾहिं त संदसि ईंदड़ फिल्म टाइगर 3 आहे। संदसि कामयाब फिल्मुनि में सुल्तान, मैंने प्यार किया, तेरे नाम, साजन, एक था टाइगर, बजरंगी भाईजान, हम आपके हैं कौन, दबंग, बॉडीगार्ड, किसी का भाई किसी की जान ऐं बागी वग़ैरह शामिल आहिनि। सलमान खान हिकु सुठे अदाकार हुअण सां गॾोगॾु इंसान दोस्त किरदार जो पिणु मालिक आहे ऐं हर साल ग़रीब माण्हुनि ऐं ख़ैराती इदारनि खे चैरिटी में करोड़ों रुपया डोनेशन पिणु ॾींदो आहे। सलमान खान हिकु सुठे अदाकार हुअण सां गॾोगॾु इंसान दोस्त सलमान खान हिकु सुठे अदाकार हुअण सां गॾोगॾु इंसान दोस्त किरदार जो पिणु मालिक ऐं हर साल ग़रीब माण्हुनि ऐं ख़ैराती इदारनि खे चैरिटी में करोड़ों रुपया डोनेशन पिणु ॾींदो आहे। सलमान खान पंहिंजे 35 सालनि जे कैरियर दौरान हर हीरोइन सां हीरो तौरु कमु कयो, जिन में ऐश्वर्या राय, काजोल, सुष्मिता सेन, संगीता बिजलानी, कतरीना कैफ, करिश्मा कपूर, करीना कपूर, आयशा झलका, श्रीदेवी, भाग्यश्री, माधुरी दीक्षित, माहिमा चौधरी ऐं रानी मुखर्जी वग़ैरह शामिल आहिनि। सलमान खान टीवी शोज़ बिग बॉस ऐं 10 का दम खे बि होस्ट करे रहियो आहे, जॾहिं त अदाकारी सां गॾु फिल्म ऐं टीवी प्रोड्यूसर तौरु बि कमु करे पियो। 35 सालनि जे कैरियर दौरान सलमान खान केतिरा ई अवार्ड हासिल कया, जिन में फिल्म फेयर अवार्ड, नेशनल फिल्म अवार्ड, आईफा अवार्ड, जी सिने अवार्ड वग़ैरह शामिल आहिनि। GM खास के लिए इबरत न्यूज़। या तो मुझको पास बुला ले या दुनिया को आग लगा दे, मैं तो ना मांगू किसी दर से, तू बुला ले बुला ले बुला ले बुला ले, मेरे महबूब से तू मिला